अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको बालाज खान जो ख़ासि जेको माण्हू आहे मंठार, उनखे पुलिस जीअं त वठणु आई ऐं पुलिस जेको त हथु हुनजो वठणु आई बालाज खान खां। बालाज खान साफ़ इनकार करे छॾियो त ॿियो माण्हू इन जे बदिले में जेको बि चओ त मां ॾेई सघां थो, पर मां मंठार जो हथु तव्हांखे नथो ॾेई सघां। पुलिस जे ज़ोर पाइण ते हुन राज़ी थियो ऐं सूबेदार चए जेकॾहिं सिकंदर मरी थो वञे त मंठार जे वार खे बि त हुन ॾींदुमि ऐं तव्हां वटि पहुचाए वेंदुमि। अगरि जे हुनखे होश अची थो वञे त हू पंहिंजो बयानु पाण ॾींदो, पोइ त मंठार फासंदो, पोइ त असां कुझु बि नथा करे सघूं। फ़िलहालु मां मंठार खे वठी थो वञा। जी त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज खान हिकु शर्त ते जेको त मंठार ॾियण जी माना सूबेदार सां हा कई आहे। मंठार इन शर्त ते ॾींदो बालाज खान सूबेदार खे त हू माना मल्हार सां गॾु हुनखे क़ैद करे मंठार खे, जीअं मंठार आसानी सां हिकु लाक़ब में रही, हिकु चावड़ी में रही मल्हार जो कमु पूरो करे छॾे ऐं मल्हार जो कमु पूरो थी वञे। जीअं त मल्हार खे जेको आहे छॾण जी अञा बालाज खान जी का वाई न आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको नूरल आहे त मिठल सां माना मुखालिफ़ आहे अञा, ऐं मिठल हुनखे वणे ई नथो। मिठल खे मयारूं ताना तीर थो हणे, पर हुनखे इहा ख़बर न आहे शायदि त हू सभु कुझु पंहिंजे बालाज खान खे सम्झी रहियो आहे नूरल। ऐं नूरल जा जेके ॿिया घर जा भाती आहिनि उहे बि मिठल सां सही आहिनि, पर नूरल खे अलाए छा थी वियो आहे जो हू बालाज खान सां सचो थी वियो आहे दोस्तों। ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त कमदार याक़ूब जेको रावल खे ॻोल्हे लधो आहे ऐं हू हुनखे वठी वेंदो वरियल खान ॾे, ऐं वरियल खान हुनखे हुकुम कंदो त न्यू माना बालाज खान खे मार, ऐं हू किराए जो कातिल जेको थियणु न चाहींदो दोस्तों, ऐं हू हुनखे जवाबु ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा त राणी जेको आहे त मंठार खे चई रही हुई त मूंखे ख़बर आहे त जेको सिकंदर खान ते हमिलो थियो आहे त उहो कंहिं कयो आहे। जी दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हुनखे मंठार ई माना क़तलु कयो आहे, गोलियूं हयूं आहिनि ऐं राणी हुनखां ख़फ़ा थी वेंदी। जॾहिं हुनखे पकी ख़बर पवंदी त हीउ कमु मंठार जो आहे त हू हुनखां ख़फ़ा थी वेंदी दोस्तों। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।